नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मटियारी में ख़बर ॾींदा हलूं त हाणोके बरसातनि मटियारी लॻ यूसी बारचाणी जे ॻोठ नियाल खान मरी खे बि सख़्त मुतासिर कयो। ॻोठ में 2 खां 3 फुट बरसाती पाणी बीह वियो। ॻोठ जे रस्तनि ऐं घटियुनि में पिणु पाणी बीठल आहे, जॾहिं त ॻोठ ॾांहुं वेंदड़ रस्ते ते पिणु 2 खां 3 फुट पाणी बीह वियो आहे। लॻभॻि 1 महीने खां ॻोठ में बरसाती पाणी बीहण सबबि पाणी मां नाग बलाऊं निकिरी आयूं आहिनि। हिकु ॻोठाणो नाग जे चक सबबि रखिजी पियो आहे, जंहिंखे सिविल अस्पताल हैदराबाद दाख़िल कयो वियो आहे। पाणी बीहण सबबि मच्छरनि जो आज़ार पिणु वधी वियो। चमड़ी जी बीमारियुनि मुंहुं कंडियो आहे। ॻोठ मां बरसाती पाणी नेकाल न करण ऐं ॿियूं बुनियादी सहूलियतूं न मिलण ख़िलाफ़ ॻोठाणो गुलाम मुस्तफ़ा मरी, साईंदाद मरी, नसीर मरी, पीरज़ादो मरी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाज मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन एहतिजाज कंदे चयो त 1 महीनो खां पवंदड़ बरसातनि जो पाणी ॻोठ में निकिरी न सघियो। हिननि चयो त असां हितां जी चूंडियल नुमाइंदड़ ऐं ज़िले एडमिनिस्ट्रेशन हैदराबाद खां मुतालबो करियूं था त हिकदमि ॻोठ मां पाणी निकाल कराए ॾिनो वञे ऐं ॻोठ जा बुनियादी मसइला हल कया वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।